इन फ्यूचर अगर ॻाल्हि कयां त हाणे अॻिते हली हाणे जीअं असां जेके डेवलप्ड जेके सिटीज़ आहिनि उहे पोइ बि असां खे पोइ बि थोरी घणी ॼाण आहे इन हवाले सां, बट अगरि असां थोरो सो अंदरूने सिंध जे पासे था हलिया वञूं त उते एतिरी अवेयरनेस न आहे लेडीज़ खे, उन्हनि जे लाइ का अहिड़ा पर्टिकुलर प्रोग्राम्स थियनि था या छा तव्हां उन जे बारे में ज़रूरु ॿुधायो? मल्टी सेक्टरल हिकिड़ो प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें अॼु बि CM साहब जन हिते आयल हुया, त हुनमें कमिटमेंट आहे त सब सेक्टर कोई 8 सेक्टर सां गॾिजी करे उन ते कमु था कनि, छो जो इहो हेल्थ जो प्रॉब्लम न आहे। उनमें हेल्थ आहे, एजुकेशन आहे, पॉपुलेशन आहे, एग्रीकल्चर आहे, लाइव स्टॉक आहे, फिशरीज़ आहे, ऐं उनमें वाश आहे, लोकल गवर्नमेंट आहे, ऐं सोशल प्रोटेक्शन यूनिट बि आहे। हाणे असां फूड अथॉरिटी बि आहे, फूड डिपार्टमेंट बि आहे, त इहे सभु डिपार्टमेंट मिली करे फर्ज़ कयो नंढी मां ॻाल्हि कयां त हिकिड़ो ॻोठ आहे, उनमें कोई तव्हांखे 40% ॿार स्टंटिंग मिलनि था, त उनमें जेतिरा सेक्टर ऑल टुगेदर आहिनि उन जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा कम असाइन थियल आहिनि, त उनमें एक्टिविटीज़ जी जेका पोरिंग हूंदी उन ॻोठ जे फर्ज़ हिकिड़े ॻोठ जे अंदरि आहे, त फिशरीज़ बि उते कमु कंदी, लाइव स्टॉक बि उते कमु कंदो, एग्रीकल्चर बि उते कमु कंदो। हाणे कम कहिड़ा कंदा, मसलो इहो त कम छा कंदा, त फिशरीज़ डिपार्टमेंट जेको आहे उहो उते फिश पॉन्ड्स थो ठाहे, फिश पॉन्ड में फिश ठहे थी, ऐं उतां जो जेको नोटेबल के माण्हू आहिनि उहे 1-2 एकड़ ज़मीन डोनेट करे छॾनि था, त ताकी उहा फिश उते पैदा थिए, ऐं उहा फिश जेका आहे लैक्टिंग मदर रजिस्टर थियनि थियूं, प्रेग्नेंट मदर रजिस्टर थियनि थियूं, ऐं जेको हे ॿार आहे जेके असां चऊं था सीवियर अक्यूट मेल न्यूट्रिशन जो ॿार आहे, जेको अॻिते वञी स्टंटिंग में थो कन्वर्ट थी वञे, इन्हनि ॿारनि जी बि लिस्टियूं मौजूदु आहिनि, त उन्हनि ई माइरनि खे इहा फिश बि मिलणु खपे ताकी एनिमल प्रोटीन हुननि खे मिले। एग्रीकल्चर जो कमु इहो आहे त उहो उते किचन गार्डनिंग सेखारे, वॾा वॾा असां वटि कोर्ट यार्ड्स हूंदा आहिनि, बेकार पिया हूंदा आहिनि, त उते त कीअं तव्हां पंहिंजूं 5 कलर वेजिटेबल्स 5 कलर फ्रूट्स पैदा करे सघो था, ताकी तव्हां पंहिंजी ऑर्गेनिक शयुनि खे वैल्यू कयो, खाओ। नंबर 3 पोइ असांजो आहे वाश में सेफ ड्रिंकिंग वाटर, त उनखे कीअं उते मुहैया कजे, ऐं प्लस एजुकेशन पंहिंजे कैरिकुलम जे अंदरि इहे मैसेजिस विझे थो त जेके बि ॿार पढ़नि था उहे नंढे हूंदे खां सिखनि, एडोलिसेंस गर्ल्स बि सिखनि त असांखे पंहिंजे न्यूट्रिशन जी, छो जो न्यूट्रिशन मेल न्यूट्रिशन इज़ अ मदर ऑफ एवरी डिज़ीज़। बिल्कुलु सो इहे ऐं ॿिया जेके सेक्टर गॾु असां सां कमु था कनि, पॉपुलेशन फैमिली प्लानिंग ते कमु करे, अच्छा सभिनी शयुनि जो आउटकम आहे हेल्थ। हेल्थ ख़राब थी थिए, यकीन आहे हेल्थ ख़राब चवंदा आहिनि न, त अगरि सिहत अगरि पंहिंजी ख़राब थी वञे त पोइ मतिलबु की तव्हांजो पूरो तव्हां सिहत ख़राब हूंदी त पोइ तव्हां अॻियां जेको आहे उहो छा करे सघंदो। सो इन ते असां थोरो सो क्वेश्चन मार्क न बट थोरो कोमा ॾींदासीं, छो जो ब्रेक जो बि टाइम थी वियो आहे, ऐं ब्रेक सां इन सां गॾु गॾु असांजे प्रोग्राम सेफ एंड हेल्दी फूड खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उन्हनि जो नालो खणण बि लाज़मी आहे। डालडा कुकिंग ऑयल वान असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे, ऐं डालडा वान जो चवणो आहे जहां मामता वहां डालडा, न बदले जमाने न बदला डालडा, 80 सालों से पाकिस्तान भर की माओ का डालडा पर बेहद भरोसा रहा है, क्योंकि डालडा कभी भी सेहत और क्वालिटी पे कॉम्प्रोमाइज नहीं करता। डालडा हमेशा से ही आप और आपकी फैमिली की सेहत का भरपूर ख्याल रखते आया है। डालडा अपनी इंटरनेशनल टेक्नोलॉजी और महारत से दे हेल्दी कुकिंग सॉल्यूशन जो कि रखे आपके खानों की ग़िज़ायत बरक़रार। ग़िज़ायत जे बारे में अञा बि वधीक ॻाल्हियूं थींदियूं, छो जो असां वटि ॾह हिते मौजूदु आहिनि, असां तव्हांखे अञा वधीक अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे लाइ इंफॉर्मेटिव रहंदियूं, पर उन लाइ तव्हांखे इन प्रोग्राम सां धरती TV सां जुड़े रहणो आहे। नंढी सी ब्रेक जी तरफ़ वञूं था, जल्दी सां मोटी